अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नासींदे निगाह पहिरीं कज पिरीअ ॾे, अहवाल आजज़न जा अखिज लॻल आ, रोज़ निहारिन राह अखियूं अव्हां जे आसरे। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 25 डिसंबर 2024 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा दुआ त शाल जितू जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। बलूचिस्तान में पोहरितनि जे क़त्ल वारा वाक़ियात रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर सिंध ऐं सिरैकी वसेब जा रहवासी जॾहिं बि मज़दूरी लाइ वेंदा आहिनि त उहे बलूचिस्तान में गोलियुनि जो बख बणिजी वेंदा आहिनि। बलूचिस्तान जे पंजगोर वारे इलाइक़े में हथियारबंदनि फायरिंग करे दादू वासी पोरित खे क़त्ल करे छॾियो। पंजगोर में पेश आयल फायरिंग वारे वाक़े में हजाम को कमु कंदड़ पोहरियत शमन बबरो क़त्ल थी वियो। वारिस लाश खणाए दादू पुख्ता। कातलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी धरणो हंयो वियो। वारसनि चयो त पोहरियत खे ॾींहं ॾिठे जो दुकान ते गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। कातिल गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। पोहरियतनि जा कातिल कॾहिं बि वतन या पंहिंजी धरती जा वफ़ादार नथा थी सघनि, छो त जेतिरो बलूचिस्तान सूबो मज़लूम आहे ओतिरी सिंध धरती मज़लूम आहे। मज़लूमनि जो त पाण में दर्द जो रिश्तो हूंदो आहे। फैज़ अहमद फैज़ लिखियो, बड़ा ही दर्द का रिश्ता ये दिल गरीब सही, तुम्हारे नाम पे आएंगे गम गुसार चले। उहो अमल दर्द जो रिश्तो हाणे दहशतगर्द ख़तमु कराइणु चाहिनि था। दहशतगर्द चाहिनि था त सिंधियुनि ऐं बलोचनि में नफ़रतूं पैदा थियनि ऐं सूबा पाण में मुतहद न थी सघनि। बलूचिस्तान में बलोचनि ख़िलाफ़ रियासत जो ऑपरेशन हलंदड़ आहे त सिंध वासियुनि खां सिंधू दरिया जो पाणी खसण जी साज़िश कई पई वञे। बलोच पंहिंजे हक़नि जी हासिलात ऐं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल आहिनि त वरी सिंध जा रहवासी सिंधू दरिया खे बचाइण लाइ अमल जे मैदान में आहिनि। मगर छा कजे, ही देश उन्हनि जे हथनि में अची वियो आहे जेके देश खे लुटे त रहिया आहिनि पर देश खे पेरनि ते बीहारण जी कोशिशि नथा कनि। उहे मज़लूम माण्हुनि खे पंहिंजा हक़ बि नथा ॾियनि। एतिरे ताईं जो हाणे हालत इहा वञी बीठी आहे जो कावनि खे इजाज़त कां कां जी, बुलबुल जी सदा ते बंदिश आहे। हर शाख ते चिबरो वेठो आहे, अंजाम गुलिस्तां छा थींदो। ना अहल असांजो माली आहे, गुलशन ऐं गुलनि जो छा थींदो। बदज़ोक जे हथ में बाग़ रहियो, मासूम वणनि जो छा थींदो। बलूचिस्तान में दहशतगर्द पोहरितनि खे क़त्ल करे रहिया आहिनि त सिंध जे उत्तर वारे इलाइक़े में धाड़ियल माण्हुनि खे अगवा करे था वञनि। कंदकोट ऐं कश्मीर ज़िला त बदअमनी जे वर चढ़ी विया आहिनि। अमन जी बहाली लाइ कंदकोट में एहतिजाज जो सिलसिलो बि जारी आहे। आल पार्टीज़ मूवमेंट ऐं शहरी इतिहाद पारां एहतिजाजी तहरीक हलाई पई वञे। एहतिजाजी तहरीक बावजूदि अञा ताईं कंहिं बि नोटिस नाहे वरितो। काल्ह बि कंदकोट में फुर दौरान मज़ाहिमत ते हिकु ॼणे खे क़त्ल कयो वियो। जेकॾहिं एहतिजाजी तहरीक जो नोटिस वठिजे हा त छा ही वाक़िया पेश अची सघनि हा। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार।
सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाकिस्तान में फ़ौजी अदालतनि पारां शहरियुनि जो ट्रायल जॾहिं शुरू कयो वियो हो तॾहिं साञाहवंद धुरियुनि पारां एतिराज़ वारिया विया हुआ, पर सियासतदाननि क़ौमी असेंबली ऐं सेनेट में बिल पेश करे ठाराव बि आंदा त अदालतनि जी हिमायत बि कई। हाणे त आलमी तनज़ीमूं पिणु फ़ौजी अदालतनि जे फ़ैसिलनि बाबति ख़दशा ज़ाहिर करे रहियूं आहिनि। यूरोपीय यूनियन पाकिस्तान जे फ़ौजी अदालतनि जे फ़ैसिलनि बाबति ख़दशनि जो इज़हार कयो, जॾहिं त बरतानिया पारां पिणु चयो वियो त फ़ौजी अदालतनि में शहरियुनि जो ट्रायल शफ़ाफ़ नाहे। 9 मई सान्हे में मुलविस PTI कारकुननि खे फ़ौजी अदालतनि मां ॿुधायल सज़ाउनि खां पोइ बरतानवी हुकूमत शहरियुनि जी सज़ा ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त बरतानिया पाकिस्तान जी ख़ुदि मुख़्तियारी जो एहतराम करे थो। बरतानवी परॾेही वज़ारत जे तर्जुमान पारां जारी कयल बयान मूजिबि बरतानिया पाकिस्तान जे क़ानूनी अमल में मुदाख़लत नथो करे। फ़ौजी अदालतनि में शहरियुनि जो ट्रायल शफ़ाफ़ियत ऐं आज़ादी जी खोट जो सबबु बणिजे थो। तर्जुमान मूजिबि उहो हिकु मुनसिफ़ाणे ट्रायल जे हक़ खे कमज़ोर करे थो। तर्जुमान मूजिबि पाकिस्तानी हुकूमत बैनुल अक़वामी मुआहिदे तहत शहरियुनि जे हक़नि जी पासदारी करे, जॾहिं त अमेरिका पारां पिणु ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। अमरीकी परॾेही खाते पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त पाकिस्तानी इख़्तियारियूं मुल्क जे आइन में ॾिनल शफ़ाफ़ ट्रायल जे हक़ जो एहतराम कनि। फ़ौजी अदालतनि में इंसाफ़ जी आज़ादी, शफ़ाफ़ियत ऐं ज़रूरी अमल जो फ़ुक़दान आहे। अमेरिका खे इन ॻाल्हि ते ॻणती आहे त पाकिस्तानी शहरियुनि खे 9 मई वारनि एहतिजाजी मुज़ाहिरनि में मुलविस हुजण ते फ़ौजी अदालतनि सज़ाऊं ॿुधायूं आहिनि। अमेरिका पाकिस्तानी इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मुनसिफ़ाणे ट्रायल ऐं मुनासिब अमल जे हक़ जो एहतराम कयो वञे, जीअं पाकिस्तान जे आइन में ॾिनल आहे। सिंध में हिन वक़्तु जॾहिं मेलनि जी मौसम हली रही आहे तॾहिं फंड ऐं वंड लाइ मचायल अदबी मेला जे उनवान हेठि ज़ुबैर सुमरो लिखे थो। 70 जे ॾहाके जी ॻाल्हि आहे त हिकु पाकिस्तानी शाइर क़यूम नज़र पेरिस वियो, जिते हिकु होटल में संदसि मुलाक़ात जग मशहूरु अदीब ऐं फ़लसफ़े सारतर सां थी। सारतर रिवायती महिमान नवाज़ी तौरु काफ़ी जो ऑर्डर ॾिनो। जेसिताईं काफ़ी अचे तेसिताईं सारतर कचहरी जी शुरूआति कंदे पाकिस्तानी अदीब खां पाकिस्तान जी सियासी सूरतहाल बाबति पुछा कई, जंहिंजे जवाब में पाकिस्तानी अदीब जवाबु ॾिनो त मां हिकु अदीब ऐं शाइर आहियां, मुंहिंजो सियासत सां छा वञे। जवाबु ॿुधी सारतर ख़ामोश थी वियो। काफ़ी जो ऑर्डर कैंसिल कराए इहो चई उथी हलियो वियो त जंहिं अदीब जो पंहिंजे वतन जे सियासी मामलनि सां वास्तो न आहे, उन सां वेही मां पंहिंजे काफ़ी वक़्त जो ज़ियान नथो करे सघां। हिन मुख़्तसर किसे में वॾो अहम पैगाम समायल आहे। उहो पैगाम उन्हनि अदीबनि शाइरनि लाइ वधीक अहम आहे जिन लाइ कलम ऐं किताब अदबी मेले जे सेशन खां सवाइ कुझु नाहे। डिसंबर जो हाणे नओं तारुफ़ अदबी महफ़िलूं, किताबनि जूं महूरतूं, सक़ाफ़ती ॾिण ऐं समाजी प्रोग्राम ऐं मेला आहिनि, जेका हिकु ख़ूबसूरत रिवायत ऐं सुठो सवण आहे, छो त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम सेहतमंद समाज जी निशानी आहिनि। 15 साल खनि अॻु जॾहिं कराची में उर्दू वारनि उन्हनि मेलनि जी शुरूआति कई त हिकु ज़बरदस्त नवाण हुई। हूअं सिंध में सूफ़ियनि ऐं पीरनि फ़क़ीरनि जे दरगाहनि ते मेला मलाखड़ा त सदियुनि जी तारीख़ रखनि था। साईं GM सैद उन्हनि मेलनि में अदबी कॉन्फ्रेंसूं ऐं मुशाइरा कराइण जो रिवाज विझी उन्हनि रिवायती मेलनि खे तरक़ी पसंदि, रोशन ख़्याल ऐं सिंध दोस्त लाड़ा ॾेई जदीद बणायो। सिंध में पहिरियों अदबी मेलो मार्च 2010 में कराची लिटरेचर फेस्टिवल जे नाले सां कराची में थियो, जंहिंजो बुनियादु विझंदड़ उर्दू जो नाले वारो अदीब मरहूम आसिफ़ फ़रख़ी हो। उन मेले जी फंडिंग ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस ऐं पाकिस्तान ब्रिटिश काउंसिल कई। उहो पहिरियों अदबी महा प्रोग्राम
इंतिहाई शानदार नमूने सां कामयाबु थियो। उन खां पोइ हर साल थींदो रहियो आहे। उनखे ॾिसी सिंधियुनि जो पहिरियों सिंध लिटरेचर फेस्टिवल कराची में बर्पा कयो वियो, जेको पिणु वॾे पैमाने ते साराहियो वियो ऐं साल साल लगातार थींदो रहियो। उनखे ॾिसी हैदराबाद जी संगत साॻे ई हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जो बुनियादु विधो। पोइ त अदबी मेलनि जी लहर सॼी सिंध में कोरोना वायरस वांगुरु पखिड़िजी वई। अदबी मेलनि जी शुरूआति वारनि सालनि में शानदार सेशन थींदा हुआ, जंहिंमें अहिड़ा स्पीकर शामिल कया वेंदा हुआ जेके हर मौज़ू ते जुरत सां ॻाल्हाईंदा हुआ। आसमा जहांगीर, हामिद मीर ऐं फ्रंट लाइन जा माण्हू उन्हनि सेशननि में शामिल थिया जेके अॻिते हली हज़म न थिया। उन्हनि अदबी मेलनि जी फंडिंग जो मुख्य ज़रियो सिंध हुकूमत जो सकाफ़त खातो हूंदो आहे, जितां संगत खे रक़म मिलियन में मिलंदी आहे। उनखां अलावा कराची में केतिरा ई नीम सरकारी गैर सरकारी इदारा पिणु बैनर ते लोगो लॻाइण जे एवज़ उन्हनि मेलनि जी फंडिंग कंदा आहिनि। कारपोरेट सेक्टर ऐं कुझु सरहदी वारनि फ़र्दनि पारां वंड अलॻि हूंदो आहे। फंड ऐं वंड लाइ मचायल अदबी मेला हाणे सिंध अंदरि हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो मुनाफ़े बख़्श कारोबार जी शक्ल इख़्तियार करे चुका आहिनि। मुबीना तौर ते 50 लख खां वठी 1.5-2 करोड़ जे फंड जे उन्हनि मेलनि में वंड जो सैकड़ो तय थींदो आहे, जेको इंतिहाई बाएतमाद माण्हुनि ज़रिए अमल में ईंदो आहे। उन्हनि मेलनि जा एंकर पर्सन, स्पीकर ऐं मौज़ू मुकमिल तौर ते गैर सियासी ऐं गैर नज़रियाती हुजणु फंड ऐं वंड वारनि जी अवलीन शर्त हूंदी आहे, छो त जेको फंड ॾींदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त एजेंडा बि उहो ई ॾींदो। उन्हनि अदबी मेलनि जा कर्ता धर्ता अक्सर सहाफ़ी, टीवी चैनल जा एंकर पर्सन ऐं एनजीओज़ जा कारिंदा आहिनि। सहाफ़ियुनि, ख़ासि तौर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सहाफ़ियुनि जा वास्ता सरकारी वज़ीरनि, मशीरनि ऐं कामरनि सां हूंदा आहिनि। उन्हनि जे लाइ सरकारी ख़ज़ाने मां 10-15 मिलियन कढाइण खॿे हथ जो खेल आहे। सिस्टम सां हलंदे उहा रक़म एॾी वॾी न आहे। वेझे माज़ी में सिंध जे सकाफ़त खाते में हिकिड़ो ख़ूबसूरत इतफ़ाक़ अहिड़ो बि थियो जो मिनिस्टर ऐं सेक्रेटरी ॿई अदबी दुनिया जा ॼातल सुञातल चेहरा हुआ। हिकिड़ो सिंधी ॿोलीअ जो ख़ूबसूरत शाइर ऐं ॿियो हिकु बहितरीनु अदीब ऐं नक़ाद, ॿई यार वेस यारनि जा यार। बसि पोइ त संग जूं ईदूं थी वियूं ऐं उहे ईदूं लिटरेचर फेस्टिवल, अयाज़ मेलो, लाहौती मेलो, सूफ़ी मेलो, फिलाणो मेलो ऐं टीरो मेलो, मतिलबु त संग जूं मौजूं ई मौजूं। हिकिड़ो वक़्तु अहिड़ो बि हो जो सिंधी अदीब रुॻो रेलनि ऐं जेलनि में हुआ। कालाबाग डैम, खंभियल माण्हुनि वारो मामिरो, सिंध जे वसीलनि लाइ रोडनि ते सरापा एहतजाज हूंदा हुआ। शेख अयाज़, मुंशी इब्राहिम, तारिक अशरफ, रसूल बख्श पलीजो, अब्दुल वाहिद आरिसर, ताज जोयो, राशिद मुराई, सरकश सिंधी ऐं केतिरा ई नाला आहिनि जिन सॼी उमिरि आदर्शनि जी असीरी में गुज़ारे छॾी। हिकिड़ो वक़्तु अहिड़ो बि हो जो मशहूरु हिंदुस्तानी अदीब कैफ़े आज़मी कराचीअ जे हिकु अदबी महफ़िल में चयो हो त सिंधी शाइरी ॿुधी मुंहिंजे फ़ाले ते मुस्बत असरु पियो आहे। सिंध में हिकिड़ी राय इहा बि आहे जेका हाणे सच साबित थींदी थी वञे त सिंधी अदीब सिधी या अणसिधी तरह सरकारी ऐं एनजीओ जी फंडिंग सां थींदड़ मेलनि में अदीबनि ऐं दानिशवरनि खे मुकमिल तौरु गैर नज़रियाती ऐं गैर सियासी बणायो वञे। सरकारी अगरि न बि बणिजनि त सरकार जे कारण करतूतनि बाबति रते बराबरि ज़ुबान ऐं कलम बंदि रखनि। अफ़सोस ऐं हैरत जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि मेलाई कल्चर खां अॻु सिंध जा कलमधणी अगरि इनकलाबी ऐं आदर्शी न हुआ त ईअं सफ़ा पटड़ी तां लथल बि न हुआ। अदीबनि, शाइरनि, दानिशरनि वटि पंहिंजे कलम जी कुझु न कुझु लॼ हूंदी हुई। हाणे त हालत इहा आहे त अहिड़ो को बि अदीब, कहाणीकार, ड्रामा निगार या फ़नकार नाहे रहियो जेको उन्हनि मेलनि जे झमेले खां दूरि रहे। अजीब दौरु अची वियो आहे ऐं अलाए कहिड़ो वाव घुलियो आहे जो चङा भला अदीब दानिश्वर जहाज़ जी टिकट ते हर प्रोग्राम में हाज़िर थी वञनि था। हर नट बुल्ट ऐं पेच जे पाने वांगुरु हर मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ तयारु थी वञनि था ऐं शाइरनि ओट मोट जे भाड़ जे लिफ़ाफ़े ते शेर खणी पहुची वञनि था। सिंध में इनकलाब जी बांग, बग़ावत जे नारे, आदर्श जी प्रचार, सिंध जे तारीख़ी वतन जी कूक ऐं साम्राज खे ललकार जो परचम खणंदड़ कलम धणियुनि जे काफ़िले जो सरवाण शेख अयाज़ आहे। उहो शेख अयाज़ जंहिंजा गीत लाल लहू जे सरगम ते धरती रक़्स कंदी आहे।
जिते बेशरम वॾेरनि पीरनि ऐं गदारनि जा मुंहुं हेठि थी वेंदा आहिनि। उन्हनि मेलायनि असांजे इनकलाबी शेख अयाज़ खे छा मां छा बणाए सिंध जे ॻाढ़े गभरू नौजवान नारो पेश कयो आहे। उन्हनि मेलनि में कंहिं माए जे लाल में ज़रूरत ई नाहे। अयाज़ जा उहे शेर पढ़ी जिन ते खेसि जेल मोकिलियो वियो। फेसबुक ते हिकिड़े नाले वारे अदीब लिखियो त मेलनि ते तनक़ीद अजाई आहे। दुनिया में कहिड़ा इनकलाब अदीबनि आंदा आहिनि। मुंहुं वराणियो अदीब इनकलाबनि जी फ़िक्री अॻुवाणी कंदा आहिनि। शाइर नज़रियाती सरहदनि जा सिपाही थींदा आहिनि। रोसो जे सोशल कॉन्ट्रैक्ट ऐं वाल्टेयर जे कैंडिड जो फ्रेंच इनकलाब में कहिड़ो किरदारु आहे। रूस जे इनकलाब में मैक्सिम गोर्की जे मदर अमरीकी सिविल वार दौरान मुंतशिर मुल्क में अवामी राय जोड़ण में हैरी बेकर जे किताब अंकल टॉम्स केबिन कॉमरेड लेनिन पारां बेल्शेविक इनकलाब में संदसि आलमी शाहकार वाट इज़ टू बी डन खे कहिड़े खाते रखिबो। बापू गांधी जे अहसाबाद जे हिंद स्वराज नेल्सन मंडेला जे लॉन्ग वॉक टू फ्रीडम खे केॾहिं कबो। पाकिस्तान में फैज़ अहमद फैज़, हबीब जालिब, सादत हसन मंटू, बंगाल में नज़रुल इस्लाम, अली सरदार जाफ़री, साहिर लुधियानवी, कृष्ण चंद्र ऐं अहिड़ा बेशुमार नाला आहिनि जिन समाज ऐं साम्राज सां खुली बग़ावत कई आहे। सिंध जे कोयले, गैस, तेल ऐं ॿियनि पैदावारी वसीलनि जी लुटमार, सिंधू दरिया मां चोरी थींदड़ पाणी, कालाबाग डैम, नवनि किनारनि जा सांबाह, सियासी कारकुननि जो खंभजणु, इंसानी हक़नि जी बुरी भञकड़ी, सिंध में तारीख़ जी बदतरीन बदउनवान हुक्मरानी ऐं अहिड़ा ई क़िस्म जा संगीन मामला आहिनि जिन खे 21वीं सदी जी सिंध लाचारी सां मुंहुं ॾेई रही आहे। उन्हनि सभिनी मामलनि जो हल भरपूर क़ौमी सियासत में आहे, जंहिंमें अदीबनि, शाइरनि ऐं दानिशवरनि जो हिसो लाज़मी आहे, जेको तॾहिं मुमकिन आहे जॾहिं इहे मेलनि जे झमेलनि खां आज़ादु थींदा। उन्हनि मेलनि मां मिलंदड़ तफ़रीह खां इनकार न आहे, पर उहा तफ़रीह सिंध जे नौजवान खे फ़िक्री तौरु खसी करण ऐं नई नस्ल खे गैर सियासी करण जी क़ीमत ते उहा तफ़रीह महांगी आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ज़ुबैर सुमरे जो लिखियल लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सुजाॻी जो हीउ सॾ घर घर ताईं पहुची सघे। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था नामियारे लेखक नसीर मेमण जो लिखियल लेख, जंहिंजो उनवान आहे कराची सिंध जो मुआशी ऐं सियासी मुस्तक़बिल। कराची जे माड़ीपुर वारे इलाइक़े में 2022 जी बोर्ड में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां लॾे आयल सवें कुटुंबनि जी हिकु कैंप ठही कुझु दर्द दिल रखंदड़ ऑफिसरनि ऐं पुराणनि क़ौमपरस्तनि कारकुननि संदन वाहिर कई। कंहिं बैन अल-अक़वामी ऐं जोज़ खेनि पाणी ऐं सफ़ाई जी सहूलियत फ़राहम कई। ॻोठाणनि ज़ात बिरादरी ऐं इलाइक़े खां मथां उथी पाण खे मुनज़िम कयो। सियासी कारकुननि उते साणनि गॾिजी झंग वठे सैं पट खे हिकु नक्शे पटांदड़ ॻोठ जी मुनज़म शिकल ॾिनी। तंबुनि ऐं छपरनि में रहंदड़ माण्हुनि कुझु पंध ते मौजूदु हब जे सनती इलाइक़े में पोरियो करणु शुरू कयो। कुझु माण्हुनि ॻोठ में घुर्बल शयुनि जा नंढा नंढा दुकान खोले वरिता। हिकु नंढो ख़ानगी सिहत मर्कज़ खुली वियो। गॾियल कोशिशनि सां हिकु नंढो स्कूल बि खुली वियो। 2 साल गुज़रंदे वेर में न थी। कुझु ॾींहं अॻु जॾहिं कराचीअ जे पुराणे रहवासी
ऐं साफ़ी दोस्त हमसफ़र गाॾी ऐं सियासी कारकुन नूरुद्दीन जमाली सां मेहराण ॻोठ घुमियुमि त लॻो त कीअं हिननि मोहबती मेड़े हिकु ॻोठ ॿधे वरितो आहे। हींअर उन ॻोठ में 300-400 कुटुंब रहनि पिया, जिन हथ पेर हणी घर बि ठाहे वरिता आहिनि। ॿिया बि 200 कुटुंब अहिड़ा आहिनि जिन जा घर अॾाव जे मुख़्तलिफ़ मरहलनि में आहिनि। उहे बि वक़्त सां ठही रास थी वेंदा। ॻोठ जे नक्शे में वॾे स्कूल ऐं रांदि जे मैदान जी जाइ बि छॾियलु आहे। ॻोठाणनि सां कचहरी कंदे पतो पियो त ज़रे घटि सभई रोज़गार सां लॻी चुका आहिनि। के थोरो पढ़ियल ऐं के अणपढ़ियल आहिनि, पर बहिराड़ियुनि में वॾियूं वॾेरनि ऐं पुलिस जे ॾमर ऐं ग़ुलामी खां आज़ाद थी शहर अची वसायो अथनि। ॻोठाणनि ॿुधायो त हब जे सनती इलाइक़े ऐं संदन भरपासे में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा के रोज़गार मौजूदु आहिनि। हब बि अमली तौरु सिंधी आबादी जो शहरु आहे। सिंधियुनि खां सवाइ उते सिंधी ॻाल्हाईंदड़ बलोच बिरादरियुनि जा ॻोठ बि आहिनि। सिंधियुनि ऐं बलोचनि जी तमामु वॾी आबादी उन इलाइक़े में मौजूदु आहे। हीअ तजुर्बो वठण जो मक़सदु ॿिनि ॻाल्हियुनि खे उभारणु आहे। हिकु त सियासी ऐं समाजी कारकुन सची दिलि सां हिमत कनि त कराची में मेहराण ॻोठ या सिंधियुनि जूं केतिरियूं वसंदियूं आबाद थी सघनि थियूं। बदकिस्मती सां असांजे सियासी पार्टियुनि वटि उन ॾिस में का सोच ऐं हिकमत अमली मौजूदु न आहे। नयूं वसंदियूं आबाद करण त ठहियो, उहे कराची में अॻुवाट मौजूदु लखें सिंधियुनि ऐं बलोच आबादियुनि तोड़े मेमणनि ऐं कच्छनि सां ई लह विचड़ में नथा अचनि, जेके तारीख़ी लिहाज़ खां सिंधी आहिनि। कराची जे हवाले सां गुज़िरियल 1-2 ॾहाकनि में जेतिरी बि अॻुभराई थी आहे, उहा अवामी अॻुभराई आहे। शहर जो अमन बहितर थियण खां पोइ सिंध जे बहिराड़ियुनि मां कराची ॾांहुं अचणु, उते रोज़गार करणु ऐं रिहाइश इख़्तियार करण जो सिलसिलो तेज़ थियो आहे। केतिरनि ई तअसुबनि ऐं इंतिज़ामी रंडकनि खे माण्हुनि पाण मुंहुं ॾेई कराची खे पंहिंजो शहर बणाइणु शुरू कयो आहे। दर हक़ीक़त सिंध जे बहिराड़ियुनि में बेरोज़गारी ऐं गुरबत घटाइण जो हिकु अहम ज़रियो कराची शहर थी सघे थो। सॼे मुल्क जे सभ खां ॾोरांहें इलाइक़नि जा माण्हू न रुॻो कराची अची रोज़गार कंदा रहिया, बल्कि हिकु नसल खां पोइ उहे कराची जे केतिरनि सहूलियतुनि जा मालिक बि बणिजी विया। असां कराची खे एतिरो वेझो हूंदे बि उन शहर में रोज़गार जे अणॻणियल मौक़नि मां फ़ाइदो न वठी सघियासीं। गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां सिंधी ॻाल्हाईंदड़ नौजवाननि वटि रोज़गार जी माना सरकारी नौकिरी करणु रही आहे। सरकारी नौकिरी जेकॾहिं आवाम जूं ज़िंदगियूं बहितर करण लाइ कजे त उन में का ख़राबी न आहे, पर हिकु हक़ीक़त ज़हन में रखणु घुरिजे त वधंदड़ आबादी ऐं तइलीमी सहूलियतुनि सबबि हर साल डिग्रियूं हासिलु कंदड़ लखें नौजवाननि खे सरकारी नौकिरियूं मिलणु हाणे मुमकिन न आहे रहियो। सिंध जी कुल आबादी जे हिसाब सां सालियानो 2.5 सैकड़ो आबादी वाद जे लिहाज़ खां हर साल 15 लख नौजवान रोज़गार जी उमिरि खे पहुचंदा हूंदा। उनजो तमामु वॾो अंगु डिग्रियूं बि हासिलु कंदो हूंदो। सरकार माली सोड़ सबबि जेकॾहिं साल में 50,000 निढियूं वॾियूं नौकिरियूं ॾे, तॾहिं बि लखें नौजवान सरकारी नौकिरी हासिलु न करे सघंदा। एॾे वॾे अंग में नौजवाननि खे रोज़गार जा ॿिया वसीला ॻोल्हणा पवंदा। ख़ुशकिस्मती सां मुल्क में रोज़गार जो सभ खां वॾो मर्कज़ कराची सिंध में आहे। उन शहर में रोज़गार जा अणॻणिया मौक़ा आहिनि, जिन जा अंग अखर बि मिलणु मुश्किल आहिनि। कारखाना, घरेलू सनत, मोटर मैकेनिक, हजाम वाढा, राज़ा, सिक्योरिटी गार्ड, चाहमानी जा रेस्टोरेंट, घटियुनि में फेरा ॾींदड़ गाॾिड़ा, किरयाने जा दुकान ऐं ट्रांसपोर्ट समेत समेत शोबनि में रोज़गारी जा लखें मौक़ा आहिनि। रुॻो शहर जे चइनि मुखिया सनती एरियाज़ में 600 कारखाना आहिनि, जिन में 11 लख खां वधीक माण्हू रोज़गार कनि था। शहर में निंढे खां निंढो कारोबार बि 16 ग्रेड जी सरकारी नौकिरी जेतिरी आमदनी फ़राहम करे थो। हिन वक़्त बि हज़ारनि जे अंग में सिंधी निंढा ऐं विचोला कारोबार करे रहिया आहिनि, जेके तमामु निंढी रक़म सां शुरू करे सघजनि था। उनखां सवाइ कराची में फ़नी हुनर ॼाणींदड़नि लाइ अणॻणिया रोज़गार मौजूदु आहिनि। मोटर मैकेनिक, सोलर सिस्टम लॻाईंदड़, कंप्यूटर या मोबाइल फ़ोन जी मरमत कंदड़, बिजली जा मिस्त्री, राज़ा, दर्जी, ड्राइवर, प्लम्बर वग़ैरह त 17-18 ग्रेड जी पघार जेतिरी बि कमाई करे सघनि था। घरेलू मुलाज़िम, ड्राइवर ऐं राज़ा बि हर वक़्तु घुरिबल रहनि था, जिन खे केतिरा ई घराणा रिहाइश ऐं खाधो बि फ़राहम कनि था। कराची जा उर्दू ॻाल्हाईंदड़ घराणा बि हाणे सिंधी नौजवाननि खे उन कम लाइ तरजीह ॾियणु लॻा आहिनि। मतिलबु त कराची में रोज़गारनि ऐं कारोबारनि जो हिकु अणखुट जहान मौजूदु आहे,
जंहिंमां हिन वक़्तु बि हज़ारे सिंधी लाभ वठी रहिया आहिनि। ॿारहाड़ियुनि में वॾेरनि जे दरनि ते पटेवाली ऐं किलारकिले धिका खाइण बजाए शहर में अची पूरियो करणु वधीक बहितरु आहे। कराची में सिंधियुनि जी का मुनज़म सियासी या समाजी तनज़ीम न हुजणु सबबि सिंध वासी पंहिंजे बल ते कराची में पेर खोइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। कंहिं दौर में सिंध वॾी में वॾी समाजी तनज़ीम तौरु जाती वेंदड़ सगा इन ॾस में वॾो किरदारु अदा करे सघे थी, पर सगा जी क़यादत वटि अहिड़ो विज़न न हुजणु सबबि उन वटि कराची में सिंधियुनि खे रिहाइश ऐं कारोबार में वाहिर फ़राहम करण बाबति का बि हिकमत अमली मौजूदु न आहे। साॻी तरह सिंध जे सियासी पार्टियुनि कराची जी मालिकी जे दावाउनि खे तक़रीरनि ऐं प्रेस बयाननि ताईं महदूद करे छॾियो आहे। लखनि जे अंग में कराची में रहंदड़ सिंधियुनि खे ॿी का वाहिरत छॾियो, रुॻो खेनि शहर जा सुञाणप कार्ड ऐं डोमिसाइल ठहिराइण ऐं संदन वोट दाख़िल कराइण जहिड़ा निस्बतन समूरा कम करण में बि का रहनुमाई या वाहिर फ़राहम नथी थिए। सियासी क़यादतनि पारां कराची खे संजीदगी सां न वठण सबबि सिंध वासियुनि खे हर वक़्तु कराची में अक़लियत हुजण जो अहसासु रहे थो। कराची खे सियासी, मुआशी, समाजी ऐं सक़ाफ़ती तौरु पंहिंजो करणु सिंध जे सियासी आईंदे लाइ निहायत ज़रूरी आहे। कराची न रुॻो मईशत जो पर मुल्की सियासत जो बि महवर आहे। कराची में जेसिताईं सिंधियुनि जी असराइती नुमाइंदगी न थींदी, सिंध वासियुनि लाइ कराची जी ओपराइप वारो तासिर कमज़ोर न थींदो। सिंध जी जाग्राफ़ी, सालिमत ऐं सियासी मथबराए जे फ़ैसिले जो मर्कज़ बि कराची रहंदो। निहायत ज़रूरी आहे त सिंध वासी सूबे जे ॿारहाड़ियुनि मां गुरबत जे अंत, भुतार खे राज मां जान आजी कराइण ऐं सियासी तौरु पाण भरा थियण लाइ कराची खे पंहिंजो मर्कज़ बणाइनि। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नसीर मेमण जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन